मलीर मुराद में मणगोठ फलकनाथ रेजिडेंसी भरिसां चक्कू जे बाग मां मिलंदड़ लाश जी सुञाणप शांतिनगर वासी इरफान अली वल्द जानी बलोच तौर थी वई। मक़तूल इरफान बलोच जा वारिस मुराद में मणगोठ थाणे ते पहुची विया। मलिक इम्तियाज़, शाहनवाज़ अबड़ो, गुलाम मुस्तफ़ा, फ़तेह मोहम्मद, मुमताज़ अहमद जी अॻवानी में थाणे अॻियां एहतिजाजी धरणो जारी। वारसनि जो चवणु आहे त असां डॉलमिया शांति नगर में रहंदा आहियूं। मुंहिंजो पुटु 1 जुलाई ते शादी जी दावत खोखरा पार वियो जिते अकेलो अचणु चयो वियो। राति जो घर न पहुचण ते संदसि ॻोल्हा शुरू करण लाइ मुख़्तलिफ़ थाणनि तां पुछा ॻाछा कई। खोखरा पार पहुचण ते मेमण ॻोठ मां सुबुह सिसीअ खां धाड़ धड़ मिलियो आहे। इन जी वीडियो ॾिसण खां पोइ थाणे ते पहुतासीं, जिते पुट जी सुञाणप कई। छोकिरे जे वालिद जानी बलोच साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे पुट खे बेगुनाह बेदर्दी सां क़त्ल करण बाद चक्कू जे बाग में धड़ उछलायो वियो। मूंसां वॾो ज़ुल्म थियो आहे। मुंहिंजे पुट जो सिसी जेसि ताईं न मिलंदी थाणे अॻियां एहतिजाजी धरणो ख़त्म न कंदासीं। इन मुतालबो कंदे चयो त पुलिस फौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे होॾां पुलिस FIR दर्ज करे कार्रवाई करे छॾी आहे। नौजवान जी सिसी हथ कई वई, केस दाख़िल करे जांच शुरू करे ॾिनी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।